अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो हज ऐं उम्रे खे अल्लाह जे वास्ते कयो, यानी मुंहिंजे वञण जो इरादो इहो ई हुजे, मां हज लाइ वञा थो, मां उम्रे शरीफ़ लाइ वञा थो, ॿियो उन में इरादो को बि न हुजे। ऐं उन जॻह ते ख़ुदि दुनियावी सहूलियतूं मिलनि थियूं, उन्हनि खे अख़्तियार करण जो ज़िक्र अॻिते अचे थो पियो। इहो हज छा आहे? हज माना है इरादो करणु। हज जे अंदरि फेल आहिनि ऐं उम्रे शरीफ़ में बि फेल आहिनि। उम्रो शरीफ़ बैतुल्लाह जो तवाफ़ करणु ऐं सफ़ा ऐं मरवे जे विच में सही करणु ऐं मथो कुॾाइणु, इहे टे फेल आहिनि सिर्फ़ु उम्रे जे अंदरि। मक़ाम इब्राहिम ते नफ़िल पढ़णु, आबे ज़मज़म पीअणु, इहे सुन्नत में शुमार आहे, पर इहे टे शयूं उम्रे में ज़रूरी आहिनि। जे तवाफ़ न कयाई त बि उम्रो शरीफ़ न थींदो, सफ़ा मरवे में सही न कई त बि उम्रो शरीफ़ न थींदो, मथो न पूॼाई त बि उम्रो न थींदो। इन में थोरी रियात आहे, किन खे वटि कतरायो, किन खे वटि कूड़ायो, कतरण जी बि इजाज़त आहे। हज जे अंदरि इहे टे साॻा अमल आहिनि। उन खां अलावा ॿिया वरी बैतुल्लाह खां ॿाहिरि ॿिया उहे बि फ़र्ज़ में शुमार आहिनि। इज़ाफ़ी कमु कहिड़ो आहे? हज जे अंदरि टे तवाफ़ कबा आहिनि। हिकिड़ो तवाफ़ सुन्नत आहे, ॿियो तवाफ़ फ़र्ज़ आहे, टियों तवाफ़ वाजिब आहे। पहिरियों जेको तवाफ़ 8 तारीख़ ते थींदो उनजो नालो आहे तवाफ़ क़ुदूम, इहो सुन्नत आहे, यानी तवाफ़ कंदो बैतुल्लाह शरीफ़ जो, पोइ 8 तारीख़ ते 9 जी राति उतां रवानो थी वञी मुज़दलिफ़े में राति रहंदो, सुबुह जो वरी अरफ़ात में ईंदो 9 जे ॾिहाड़े, ऐं इहो हज जो फ़र्ज़ु आहे अरफ़ात में चढ़णु। अरफ़ात जेको आहे सो अरफ़ा मां वरितल आहे। 9 ज़िलहज जे ॾिहाड़े हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत बीबी हवा पाण में इन जाइ ते मिलिया हुआ, यानी जॾहिं आसमान खां अल्लाह ताला उनखे जन्नत खां हेठि लाथो त मुख़्तलिफ़ जायुनि ते वरी जेको मुलाक़ात कोन थी, पर घणनि सालनि खां पोइ 9 जो ॾींहुं हुयो ज़िल शरीफ़ जो, इन जबल रहमत ते अची ॿई पाण में मिलिया, जॾहिं के ॿिए खे सुञाता हुआ। ऐं 9 तारीख़ ते अल्लाह ताला उनजी औलाद खे बि इहो फ़र्ज़ु फ़रमायो आहे त तव्हां बि उन जॻह ते अचो जंहिं जॻह ते तव्हांजे ॾाॾे इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी ऐं ख़ुदा उनजी तौबा खे क़बूलु फ़रमायो, तव्हां बि दुआ घुरंदो त अल्लाह ताला तव्हांजी तौबा खे क़बूलु फ़रमायो। पोइ 9 जे ॾिहाड़े हुते हूंदा ऐं बेपारी टेपारी जमात सां पढ़ंदा, गॾिजी पढ़ंदा, ऐं सिज लथे ताईं उनखे अरफ़ात खां ॿाहिरि न आहे निकिरंदो। जॾहिं सिज लही वेंदो पोइ अरफ़ात खां रवाना थींदा, वरी जॾहिं मुज़दलिफ़े में पहुचंदा राति जो, पोइ उते मग़रिब ऐं इशा वरी गॾु पढ़ंदा। पोइ इहा थींदी 10 जी राति, वरी 10 जी सुबुह जॾहिं थींदी त पोइ वरी मिना में अची क़ुर्बानी कंदा। क़ुर्बानी कंदा, पहिरियों रबियुल जमार यानी हणंदा पथरियूं शैतान खे, पोइ क़ुर्बानी कंदा। क़ुर्बानी करण खां पोइ मथो कुॾाईंदा। मथे कुॾाइण खां पोइ हाणे उनजे लाइ हिलाल थी वियो, पर सिवा घरवारी जी मिलण जे अञा उनजे मथां पाबंदी। उन खां पोइ जेको तवाफ़ अचे थो उनखे सरबा तवाफ़ ज़ियारत, यानी मथो कुॾाइण क़ुर्बानी करण खां पोइ इहो हज जो फ़र्ज़ु आहे। पोइ 10 जे ॾींहुं करे या 11 जे ॾींहुं करे या 12 जे ॾींहुं करे, इन 3 ॾींहंनि जे अंदरि उनखे पोइ छोजो 7 तारीख़ खां वठी करे 12 तारीख़ ताईं इहे ॾींहं हज जा हूंदा आहिनि। पोइ वरी उतो तवाफ़ जे 10 जे ॾींहुं ज़ियारत जो करे थो अचे, वरी मोटी अची मुज़दलिफ़े में राति रहंदो, मिना में वरी सुबुह जे टाइम में शैताननि खे पकड़ी हणंदो। 3 ॾिहाड़ा उनखे हणा आहे। पोइ जॾहिं 3 ॾिहाड़ा पूरा थी वेंदा, पोइ हाणे वरी मोटी मके पाक में ईंदो। उहो जेको तवाफ़ कबो उनखे चइबो आहे तवाफ़ सदर, इहो तवाफ़ जेको आहे सो वाजिबु। हाणे जेको सुन्नत तवाफ़ रहिजी वञे त उन में को ॾंडो हुनजे मथां न आहे, पर जेकर फ़र्ज़ु तवाफ़ उन खां रहिजी वियो या तवाफ़ ज़ियारत हुजे न, त पोइ उनजे मथां वॾो ढोर क़ुर्बान करणु, या त ॻऊं कोए या त उठ कोए। ऐं जेकर तवाफ़ सदर उन खां रहिजी वियो आहे त पोइ ॿकरी जी क़ुर्बानी ॾे। यानी इहो हज जो मां तव्हांजे अॻियां पसि मंज़र पेश रखियो त इहे हज जा अहकाम इहे आहे। हाणे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक जे अॻिते जेको ज़िक्र थो फ़रमाए उन में इरशाद बारी ताला आहे त फ़इन ओसिरतुम फमस्तैसर मिनल हदी वला तहलिकू रूसकुम हत्ता यबलुगल हदियो महिल्लहू। हाणे तव्हां हज जो इहराम वधो आहे, ॿधी तयार थी जॾहिं रवाना थियव, इतफ़ाक़ अहिड़ो थी पियो जो तव्हां हुन में बंदि थी वियो। मसलन
रस्तो अदा बंदि थी वियो, दुश्मन अची विया आहिनि, बाबा कब्ज़ो करे बीठा आहिनि, सरहदूं बंदि थी वियूं, हाणे तव्हां एराम ॿधी बीठा आहियो, या तव्हांजे मथां अहिड़ी बीमारी हमिलो कयो हाणे तव्हां अपाहिज थी वियो, मसलन फालिज थी पियो, उथण वेहण जहिड़ो बि न आहे, पर हिन हज जो एराम त ॿधो आहे न। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फर्ज़, हाणे उनजे लाइ छा हुकुम आहे, छा करे, जो उनजे लाइ हुकुम इहो आहे जेको हजियो काहे हलियो आहे पाण सां गॾु, क़ुर्बानी जो अॻु हाणे त जानवर उते मिलनि था, पहिरियों हर हिकु जानवर पंहिंजे ॻोठ में काए वेंदो ऐं उनजी ॻीचीअ में हार बि विझंदो त जीअं माण्हू परे खां ॾिसनि हे बाबा क़ुर्बानी जो हजियो आहे, हिन जे भरिसां केरु न वञे न, ऐं उहो हर हिकु हाजी पाण सां उहो ॿकरो या दुंबो साण काए हलियो। हाणे उस एसार जे मसइले में छा आहे, हाणे रुकिजी वियो अहिड़े सबब जे करे हाणे नथो वञी सघे, हाणे छा करे, हाणे उनजे लाइ अकाम इहो आहे त हुन पंहिंजे हजीअ खे मोकिले, पाण बीमारी जे सबब वेही वियो, हाणे पंहिंजे हजीअ खे मोकिले ऐं मुसाफ़त जो अंदाज़ो लॻाए त हे कहिड़े ॾियारे हरम जे हुदूद में दाख़िल थींदो, कहिड़े ॾियारे हरम जे हुदूद जे अंदरि दाख़िल थींदो। जीअं मुसाफ़त 2 ॾींहंनि जी आहे त 3 ॾियारे ते इहराम लाहींदो मथो कुड़ींदो, जे 5 ॾींहंनि जी आहे त 5 ॾियारे ते इहराम लाहींदो मथो कुड़ींदो पंहिंजो। हाणे उहो शख़्स वञी उते पोयो जेको काहे वेंदो, वञण सां हुनखे हरम जे अंदरि उते उहो उते ॿकरो ज़िबो थी वेंदो। हाणे हीअ जंहिं जॻह ते मरीज़ आहे या बंदि लॻो पियो आहे, हाणे उन जॻह ते इहराम बि लाहींदो ऐं मथो अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उन्हनि जे लाइ एहसार जो कमु आहे। हाणे अॻिते थो इरशाद फमन कान मिनकुम मरीदन औ बि अज़म मिन रासिही फ़िदियतु मिन सियामिन औ सदक़तिन औ नुस्किन। पर हिकिड़ो तव्हां मां अहिड़ो मरीज़ थी पियो आहे जंहिंखे मर्ज़ दिमाग़ जो थी पियो आहे मथे जो, ऐं डॉक्टर चए थो मथो कुड़ाइणु ज़रूरी अथई, न त मथे जो सूर न लाहे, या त उनजे मथे में जू पइजी वई हूंदी या ज़ख़म थी पियो अथसि अहिड़ो जो मथे कुड़ण खां सवाइ कमु थिए नथो, मरीज़ थी पियो आहे, उनजे लाइ छा हुकुम आहे, उनजे लाइ फिदियो आहे। फिदियो कहिड़ो, या हिकिड़ो रोज़ो रखंदो या सदको ॾींदो या क़ुर्बानी जो जानवर पेश कंदो, यानी वञे अथो हज ते पैसार कोन्हे को रुकावट कोन्हे की, पर हिनखे मथो कूड़णु ज़रूरी थी पियो आहे, मथे कूड़ खां सवाइ जो कमु नथो थिए, त उनजे लाइ अलाह ताला हिकिड़ो रोज़ो रखे मथो कूड़ाईंदो किफ़ारे में, या फिदियो ॾे। फिदियो घणो आहे, हिन 3 टोया यानी अधु टोयो हिकिड़े मिसकिन खे ॾींदो, यानी 4 ॼणनि खे यानी उहो फिदियो ॾींदो। जेकॾहिं न आहे त पोइ क़ुर्बानी जो जानवर अथसि त उहो ज़िबह करे पोइ मथो कूड़ाए सघे थो, यानी मथो कूड़ाए ऐं पोइ हुनजो फिदियो ॾींदो, इहो उनजे लाइ आसानी आहे। पर त फ़ैज़ा अमिन तुम, पोइ जॾहिं इत्मिनान वारा थी पियो, फमन त मत बिल उमिरि ते ॾियल हज, उन शख़्स जो फ़ाइदो हासिलु कयईं उमिरि खे ताईं हज जे मस्तैसर मिलियल हाजी जे। हाणे अॻिते अलाह ताला छा थो फरमाए, हिकिड़ो हाजी हज जे लाइ तयारु थियो आहे, हज तमतो करे थो पियो, तमत हज कंदो त हुनजे अंदरि हिकिड़ो जानवर ज़िबह करणो अथसि, पर किरान हूंदुसि त पोइ हुन में यानी उमिरो ऐं हज जो गॾु थिए त हुन में पोइ 2 दुंबा या 2 ॿकरा ज़िबह करणा पवंदा। पर हाणे हीउ वीचारो हज ते रवानो थियो, हिन जे ॻोठ में ॿकरी कोन्हसि, का रिढ कोन्हसि जो काहे पाण सां हले, ऐं चवंदो भला अॻिते जो वठंदासीं, पर हीउ जीअं सफ़र कंदो वियो हिनखे किथे मिलियो ई कोन्हे का। हाणे त हुनखे नाम में चवंदा जो हिते नथो मिले त मके बाग में कीअं मिलंदो, छो जो जाॾा काॾा आफ़ाक़ी माण्हू निकिता ॿकरा वठंदा विया, हाणे हिनखे जानवर आहे कोन। हाणे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे लाइ आसानी वरी कहिड़ी फरमाई, फमल्लम यजिद, जंहिं शख़्स न लधाई फसियाम सलासत अय्यामिन फिल हज, पोइ हाणे उनजे मथां 10 रोज़ा आहिनि, जेको जानवर नथो मिलेसि उन वीचारे खे त उनजे मथां 10 रोज़ा आहिनि। 3 रोज़ा हज खां अॻु में रखंदो, 3 रोज़ा हज खां अॻु में रखंदो, हा सलासत अय्यामिन फिल हज व सबअतिन इज़ा रजअतुम तिल्क अशरतुन कामिलतुन, इहे 10 पूरा आहिनि, यानी 3 रोज़ा उन शख़्स खे अॻु में रखणा आहिनि, बाक़ी 7 रोज़ा मोटी अची पंहिंजे घर में रखणा। जंहिं शख़्स खे जानवर क़ुर्बानी जो न मिलियो, उते बि न मिलियसि, हिते रस्ते में बि कोन मिलियसि, उनजे लाइ इहो हुकुम आहे त 3 रोज़ा यानी रखंदो किथे हज खां अॻु में, बाक़ी 7 रोज़ा जेके आहिनि यानी मोटी अची पंहिंजे घर में रखंदो। अलाह तरफ़ तिल्क अशरतुन कामिलतुन, इहे 10 पूरा आहिनि, इहे 10 पूरा आहिनि। इन अॻिते मसलो फरमाए थो ज़ालिकल लिमन लम यकुन अहलुहु हादिरिल मस्जिदिल हराम, इहा उनजे वास्ते आहे जेको मके पाक जो माण्हू ॿाहिरि, पर जे मके पाक जो माण्हू आहे उनजे लाइ इहा सहूलियत आहे।
इहो तूं हज न कर ईंदड़ साल कजां तूं हज नथो मिले छो जो तुंहिंजो ॻोठु आहे त उते टिकियो पियो आहे न। बाक़ी हीअ सहूलियत उन शख़्स जे लाइ आहे जंहिंजो अयाल जेको आहे घर जेको आहे सो मके पाक में न आहे, उनजे लाइ अहकाम आहे। वतक़ुल्लाह वअलमू अन अल्लाह शदीदुल इक़ाब, ही अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात खां ॾिजो ऐं ॼाणो बेशक अल्लाह ताला सख़्तु पकड़ कंदड़ आहे। उहो जेको अल्लाह जी हुदूद जी भञ कड़ी करे रूगर्दानी करे कहिड़ा सुहिणा सुहिणियूं सहूलियतूं अल्लाह ताला असांजे लाइ फरमाए थो पियो ऐं उनजे अंदरि पेट भराई करे त अल्लाह जी पकड़ उनजे लाइ सख़्तु आहे। अज़ीज़ानी घर में त अर्ज़ु रखां मां जी ख़िदमत में त हीउ जेको हज कजे थो पियो न, हज जा महीना जेके आहिनि उहे जेके थो टे शवाल ज़िलक़द ज़िलहज जा 10 ॾींहं इहे हज जा महीना। वरी चवंदा आहिनि त बाबा जेको उमिरि ते वञे त रमज़ान में मोटी अचे, इहो उते वेहंदो त हज फ़र्ज़ु थी पवंदसि। छोजो चइजो शवाल जो महीनो जेको आहे न, इहो शवाल जो महीनो बि हज जे इरादे में दाख़िल आहे। तंहिं करे शवाल ज़िलक़द में एराम ॿधे थो, पर हिकिड़ो माण्हू मुहर्रम में ॿधी छॾे एराम, मां हज कंदुसि ईंदड़ साल मुहर्रम में थो ॿधे, यको सॼो साल एराम, पोइ जॾहिं वञी हज करे तेसि ताईं एराम में ऐं एराम जी पाबंदियुनि में हूंदो। एराम रुॻो ॿधणो थोरी आहे, एराम जूं पाबंदियूं बि आहिनि। हा, ख़ुशबू न लॻाइणी आहे, गुसल न करिणो आहे, झेड़ो न करिणो आहे, गार कंहिंखे न ॾियणी आहे, घरवारी सां न आहे मिलणो, एराम जूं पाबंदियूं आहिनि। हाणे जेको मुहर्रम में या रबिउल अव्वल में या रजब में या शोबान में ॿधे त इजाज़त अथसि, मनो न आहे, पर इहो ॿधण जेको आहे सो मकरूह आहे। ऐं सही ॿधण जो जेके महीना आहिनि न, उहो शवाल जो महीनो आहे, पर विच में ज़िलक़द आहे। अच्छा, जेकॾहिं शौक़ु अथसि त मां एराम ॿधां, एराम जी हालत में जो इंसानु पाण पाबंद थिए थो न, जे इतिकाफ़ में वेहे थो पाबंद थी थो वञे न, त को माण्हू पाण ख़ुशीअ सां एराम ॿधे थो, त एराम ॿधी करे मां ख़ुदा जे क़ानून मुताबिक़ उनजी पाबंदी कयां त अलाह हुनखे अजुर ज़रूरत आहे फरमाईंदो। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात सहूलियत कहिड़ी ॾिनी आहे त तव्हां एराम ॿधो शवाल जे महीने में, विच में हिकिड़ो महीनो छो शवाल जे महीने में बि ईअं, पर असांखे बि शवाल में न आहे ॿधणो, असांखे ज़िलहज में ॿधणो आहे, छो जो असां त जहाज़ में चढ़ी वञी लहंदासीं न। भई शवाल जे महीने में इन करे अल्लाह ताला फरमायो, अल्लाह ताला शहरुल हराम फरमाई हिनखे, इहो हज जो महीनो हिनखे फरमाई इन करे त अॻे आफ़ाक़ी माण्हुनि जो मंज़िल हूंदी, ॿ महीना त हुनखे सफ़र में लॻी वेंदा, त पोइ उनखे अल्लाह ताला तव्हां शवाल में ॿधो, महीनो ॾेढ कंहिंखे सफ़र थींदो, कंहिंखे अधु महीनो थींदो, कंहिंखे त उहो उन तारीख़ुनि ते अची ख़ैर सां मके पाक अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इहे पंहिंजा अहकाम असांजे लाइ जारी फरमाया आहिनि। ॾिसो त रोज़े जे अहकामनि में हलियासीं, वरी अल्लाह ताला हज खे बयानु फरमाए थो पियो, इहे असांजे मथां फ़र्ज़ आहिनि। इहो लाज़िम न आहे त जेको हाजी आहे त उहो हिन मसइले खे पढ़े, हर मुस्लमान खे पढ़णो या सम्झणो आहे। मन अल्लाह जे रहम ऐं करम सां ख़ुदा ताला इहा सआदत असांखे नसीब फरमाए, इन हज जे ज़िक्र सां, इन बयान सां ख़ुदा ताला उनजो बरकत असांखे नसीब करे। इरादो त हर मोमिन जो आहे न, उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजो इरादो न आहे त मां महबूब जे दर जी ज़ियारत न कयां, हर हिक जो इरादो आहे। अल्लाह ताला असांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में करे।